बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु 23 मार्च 2024 जो ॾियारो आहे ऐं रमज़ान शरीफ़ जा 12 रोज़ा अॼु इख़्तिताम ते पहुची चुका आहिनि। 23 मार्च जे हवाले सां जेका पूरे पाकिस्तान जे अंदरि अफ़वाज पाकिस्तान हुजे, नेवी हुजे, एयरफोर्स जे हवाले सां हुजे, पाकिस्तान जी हुकूमत जे हवाले सां हुजे या पूरे पाकिस्तान जी क़ौम जेका 23 मार्च 2024 मल्हाए रही आहे, उन हवाले सां थोरो ज़िक्र कंदासीं त 23 मार्च आहे छा। 23 मार्च 1940 करारदाद पाकिस्तान जंहिंखे चइजे थो, करारदाद लाहौर जंहिंखे चइजे थो, हिंदुस्तान जे विरहाङे खे 23 मार्च जे हवाले सां मनसूख़ कयो वञे थो। दर हक़ीक़त बर सगीर जे अंदरि ॿ क़ौमी नज़रियो वजूद में आयो जे मुस्लमान ऐं हिंदुनि जे हवाले सां, लेकिन अॻिते हली करे उहा जदोजहद विरहाङे जी सूरत अख़्तियार करे वई। 23 मार्च 1940 खां वठी असां हर साल 23 मार्च मल्हाईंदा आहियूं। 23 मार्च पाकिस्तान जे वजूद जो पहिरियों ॾाको हो जेको मुस्लमान यकजा थी करे हिंदुनि खां यानी अंग्रेज़नि खां हिंदुनि खां सभिनि नाइंसाफ़ियुनि खां हटी करे हिकु अलॻि मुल्क बनाइण जी जेका हिमत कई, जुरत कई ऐं जेका जदोजहद कई, उन रंग लाथो। 14 अगस्त 1947 ते बाबा क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे रहनुमाई में, सरबराही में, लीडरशिप में पाकिस्तान वजूद में आयो, जंहिंजो ख़्वाबु अलामा इक़बाल कई साल पहिरियां ॾिठो त पाकिस्तान जो जेको तस्वर हूंदो, पाकिस्तान जी जेका रियासत हूंदी उहा कीअं हूंदी। उन सां गॾोगॾु असां अॼु 23 मार्च 2024 जे हवाले सां ज़िक्र कंदासीं त पूरे पाकिस्तान जे अंदरि पुरजोश तरीक़े सां 23 मार्च 2024 मल्हाई वई। लेकिन उन सां गॾोगॾु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॼु इन कन्वेंशन को ठाहियो 23 मार्च 1940 जे हवाले सां, जंहिंमें मुख़्तलिफ़ रहनुमा जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उन्हनि तक़रीरूं कयूं, जंहिंमें ख़ासि जेके ज़िक्र कजे बैरिस्टर गौहर जे हवाले सां। उन अॼु हिकिड़ो वाज़े मौक़िफ़ पंहिंजे तक़रीर जे अंदरि ॾिनो, जेका हुनजी ज़बरदस्त हुनजे अल्फाज़नि जी जेका चूंड आहे उहा मां सम्झां थो त शायदि असेंबली जे अंदरि या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या पूरे पाकिस्तान जे अंदरि हुन वांगुरु को लफ़्ज़नि जो को इंतिख़ाब जेकॾहिं को करे त उहो ॾाढो मुश्किल थिए थो। बैरिस्टर गौहर हिकु वाज़े मैसेज बि ॾिनो त असांखे 23 मार्च 1940 ईस्वी ते जेका तहरीक जनमु ॾिनो जे आज़ादी जे हवाले सां, त उहा उन करे त जीअं गोरा जेके हुआ उन्हनि असां सां ज़ुल्म कयो आहे, असां सां नाजाइज़ियूं कयूं ऐं असां उन्हनि खां आज़ादी हासिलु कनि था, जो पंहिंजे अन खां आज़ादी मिलण खां पोइ बि अॼु उन जी क़ैद में हिन क़ौम खे रखियो वियो आहे। हीअ पाकिस्तान जी क़ौम अॼु बि आज़ादु कान्हे का। गौरनि खां आज़ादी वठी करे वरी हिननि PDM पार्ट 2 जे हवाले सां जेका हुकूमत मड़ी वई आहे, ये फार्म 47 जी पैदावार जेका आहे उन साॻे अंग्रेज़नि वारी उहा परंपरा क़ाइमु कई आहे, उहा रीत, उहा रस्म, उहो रिवाज़ क़ाइमु कयो आहे त छाजो कानून, छाजो आइन, छाजो अदालतूं, छाजो निज़ाम, छाजा इदारा, बसि जेकॾहिं असां आहियूं त हीउ मुल्क आहे, जेकॾहिं असां न आहियूं त हिन मुल्क खे कंहिं बि सूरत में हलणु न ॾिनो वेंदो। हिन क़ौम खे कंहिं बि सूरत में आज़ादु फ़िज़ा में रहण जी का बि इजाज़त कान्हे का। हीअ क़ौम जेका आहे उहा इंसान जो हिकिड़ो हुजूम त आहे, पर लेकिन हीअ आज़ादु हैसियत में हिननि खे कंहिं बि क़िस्म जी का बि इजाज़त कान्हे का। इन जो मक़सदु जेको हो अॼु जो कन्वेंशन जो इहो ई हो। उन सां गॾोगॾु वरी ज़िक्र कंदा हलंदासीं त डोनाल्ड लू जे हवाले सां। डोनाल्ड लू त पंहिंजे बयान तां मुकमल तौर ते भॼी वियो। डोनाल्ड लू जेको आहे साइफ़र जे हवाले सां मुकमल डिनाइल कयो त को बि साइफ़र कोन्हे, का बि असद मजीद सां मुंहिंजी का डिबेट कान थी आहे, कंहिं बि सूरत में जेका आहे उन सां मुंहिंजी का डिस्कशन इन हवाले सां रिजीम चेंज जे हवाले सां कान थी आहे, इमरान ख़ान जे लाइण जे हवाले सां कान थी आहे। यानी PTI खे इहो ॾिसणो आहे त हू असद मजीद जे हवाले सां उनखे अदालतुनि जे हवाले सां केतिरो छिकनि था, उन साइफ़र जे मामले खे केतिरे हद ताईं अदालतुनि में वठी करे इमरान ख़ान जे केस खे क़्वाश करण जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा कनि था। लीगल जेका टीम आहे इमरान ख़ान जी, PTI जी, उहा इन बयान खां बाद में, डोनाल्ड लू जे बयान खां बाद में मां सम्झां थो त अदालत सूं मोटो उन केस खे ख़तमु करे त तमामु बहितर अमल थींदो पाकिस्तान जी क़ौम जे लाइ। तमामु इहो वॾो एज़ाज़ु हूंदो त पाकिस्तान जी अदालती निज़ाम हिकु बयान ते जेकॾहिं को डोनाल्ड लू चवे थो त मूंखे कंहिं क़िस्म जी का बि साइफ़र जे हवाले सां, इमरान ख़ान सां, इन रिजीम चेंज जे हवाले सां, का बि असद मजीद सां का डिबेट या डिस्कशन, का एक्सचेंज ऑफ वर्ड्स कान थी आहे, मां सम्झां थो त केस जो त को वजूद ई नथो रहे। इन करे अदालतूं पंहिंजो किरदारु अदा कनि हिन वक़्तु पाकिस्तान जे अवाम जे बहितरीअ जे लाइ, पाकिस्तान जे आइन जे बका जे हवाले सां। हुन सां गॾोगॾु आख़िर में मां चाहियां थो त फ़लस्तीन जे हवाले सां थोरो ज़िक्र कजे, छाजे करे त फ़लस्तीन मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। इसराइल यहूदी लाबी फ़लस्तीन जे अवाम ते ज़ुल्म, ॿारनि बचड़नि मासूमनि ते ज़ुल्म, उन्हनि खे खाइण पीअण लाइ कुझु कोन्हे को,
अरबनि जूं सोशल मीडिया ते तव्हां वीडियो ॾिसो, पूरी दुनिया जे मुस्लमान हुकुमराननि जो तव्हां वीडियो ॾिसो त तमामु वॾा ताम था खाइनि, वॾा वॾा खाधा पीता रखे करे पंहिंजो पाण खे अयाश सम्झनि था त हू का हिन धरतीअ ते का हमेशह हमेशह जे लाइ जीअण आया आहिनि। लेकिन फ़लस्तीन जी आवाम जे हवाले सां तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो त अखियूं रत रोइनि थियूं, दिलि जेका आहे सा उहा तड़पे थी। ऐं असां जेके बाज़मीर मुस्लमान आहिनि, जेके जंहिंमें ज़रे बराबरि ईमान आहे, उहो मां सम्झां थो त फ़लस्तीन जे हवाले सां जेकॾहिं अखि मां लुड़क उनजो न निकिरे त मां सम्झां थो त उहा ईमान जी कमज़ोरी हूंदी। इन करे मां पूरी पाकिस्तान न बल्कि पूरी मुस्लिम उम्मा जे हवाले सां वरी बि हिकु दफ़ो इल्तिजा ऐं गुज़ारिश कयां पूरी दुनिया जे 57 मुल्कनि जे सरबराहनि खे त फ़लस्तीन जे मामले ते जेकर ख़ामोश रहंदो त क़यामत जे ॾींहुं इन शइ जो हिसाब किताब असां सभिनी खे ॾियणो पवंदो। फ़लस्तीन जे बचड़नि जे साम्हूं, फ़लस्तीन जे मासूम जेके बच्चा जेके बमबारी जे करे तबाह ऐं बर्बाद थियनि था, फ़लस्तीन जी नियाणियुनि सां जेको ज़ुल्म थिए थो, फ़लस्तीन जा जेके घर ड्राथा वञनि था, उन जूं बिल्डिंगुनि खे डिमोलिश कयो वञे थो, इन्हनि सभिनी जो हिसाब किताब त ज़रूरु थींदो। ऐं जेके बि असां बादशाह जेके पाण खे सम्झूं था, जेके अरब हुजनि, मुस्लमान मुल्क हुजनि, 57 मुल्कनि जूं फ़ौजूं हुजनि, मां सम्झां थो त अल्लाह जे जॾहिं आमनो सामनो थींदो त इन्हनि सभिनी शयुनि जी का बि हैसियत न रहंदी। उहे नंढा मासूमड़ा, उहे फ़लस्तीन जा उहे गुलाब जा गुलनि जहिड़ा मासूम बचड़ा जॾहिं क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे नबीअ सां गॾु हुजनि ऐं हू तव्हां ई असां ते आङुर खणनि त हिननि दुनिया जे अंदरि असांखे मुअल ॾिठो, असांखे मारियो पियो वियो, असांखे शहीद कयो पियो वञो, असांजे मथां अज़ाब ढायो पियो वियो। लेकिन ही मुस्लमान सिर्फ़ु नाले जा मुस्लमान हुया ऐं हिननि असांजी कंहिं बि मदद न कई, ज़रे बराबरि बि असांजे लाइ अहसासु न कयो। त तव्हां ई असां पंहिंजे गिरेबान में ॾिसूं त अल्लाह जे नबी जे साम्हूं अहिड़ी दहाई पुकार जॾहिं ईंदी, तव्हां ई असांजो हशर छा थींदो। असांजी इबादतूं, असांजा ही रोज़ा, असांजूं निमाज़ूं, असांजूं सखावतूं, असांजूं ख़ैरातूं, छा असांखे उन लम्हे खां बचाए सघंदियूं? इहो वॾो सुवालु आहे जंहिं ते मां सम्झां थो त सोचण जी ज़रूरत आहे। इन सां वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।